मिली न जिंदगी में कंहिंखां मोहब्बत, मिली न जिंदगी में कंहिंखां मोहब्बत, बणी न कंहिंखे असांजी सूरत, बणी न कंहिंखे असांजी सूरत। मिली न जिंदगी में कंहिंखां मोहब्बत, मिली न जिंदगी में कंहिंखां मोहब्बत, बणी न कंहिंखे असांजी सूरत, बणी न कंहिंखे असांजी सूरत। मिली न जिंदगी में कंहिंखां मोहब्बत, मिली न जिंदगी में कंहिंखां मोहब्बत, बणी न कंहिंखे असांजी सूरत, बणी न कंहिंखे असांजी सूरत। खुशखबरी डिजिटल ऑडियो रिकॉर्डिंग स्टूडियो। जीअं त असां वटि शादी, मंगणी, सालगिरह, सुन्नत ऐं ॿियनि ख़ुशियुनि जे मौके ते पंहिंजे माइटनि ऐं अज़ीज़नि जे नाले सां सेहरा लाॾा ठहरायो सिंध जे बहितरीन फनकारनि जी आवाज़ में। उन सां गॾोगॾु असां वटि बहितरीन शाइरी सां कलामनि जी बहितरीन रिकॉर्डिंग भी कई वेंदी आहे। वधीक राब्ते लाइ गुलज़ार अहमद, मोबाइल नंबर 0335251785। ॾिसी असांखे तोहर कोटो के ॿुधी ही ताना थोरू हुस्न के। ॾिसी असांखे तोहर कोटो के ॿुधी ही ताना थोरू हुस्न के। करे तो हर को असांखां नफ़रत, करे तो हर को असांखां नफ़रत, बणी न कंहिंखे असांजी सूरत, बणी न कंहिंखे असांजी सूरत। मिली न जिंदगी में कंहिंखां मोहब्बत, मिली न जिंदगी में कंहिंखां मोहब्बत, बणी न कंहिंखे असांजी सूरत, बणी न कंहिंखे असांजी सूरत। जहिड़ो असांखे अठायो मालिक, नाहे असांजी कंहिं वटि बि साइट। जहिड़ो असांखे अठायो मालिक, नाहे असांजी कंहिं वटि बि साइट। ओ नाहे असांजी कंहिंखे ज़रूरत, नाहे असांजी कंहिंखे ज़रूरत, बणी न कंहिंखे असांजी सूरत। मिली न जिंदगी में कंहिंखां मोहब्बत, मिली न जिंदगी में कंहिंखां मोहब्बत, बणी न कंहिंखे असांजी सूरत, बणी न कंहिंखे असांजी सूरत। जिंदगी में यारो हिकिड़ो, ये तकिए ही आया तो हकड़ो, मिलो न जिंदगी में यारो हिकिड़ो। ओ लिखियल पंहिंजी का अहिड़ी क़िस्मत, लिखियल पंहिंजी अहिड़ी का क़िस्मत, बणी न कंहिंखे असांजी सूरत, बणी न कंहिंखे असांजी सूरत। ओ मिली न जिंदगी में कंहिंखां मोहब्बत, मिली न जिंदगी में कंहिंखां मोहब्बत, बणी